अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु हूंदो, अलाह कंदो सलामत हूंदो, पंहिंजे बच्चनि सां बिल्कुलु ख़ुशबाश हूंदो ऐं गर्मी खां पंहिंजो पाण खे बच्चनि खे ज़रूरु बचायो हूंदो ऐं उहे शयूं वापरायूं हूंदव जेके गर्मी जो तोड़ हूंदियूं आहिनि। ख़ासि तौर ते चवंदा आहिनि त गर्मियुनि में उनजो पाणी छाजो गिदामिड़ी जो पाणी, गिदामिड़ी जो पाणी। असां हिकिड़ी जॻह ते वियासीं, उते उन्हनि वटि जगनि जा जग भरिया पिया हुआ ऐं शरबत असांखे पियारियो। असांखे ज़बरदस्त शरबत आहे, छाजो आहे? जी जो आहे गिदामिड़ी जो। ऐं असांजे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त गिदामिड़ी में लूणु विझी लिकी लिकी माइटनि खां खाईंदा आहियूं। न खायूं, खटी आहे, गले में ख़राबी कंदी ऐं उन खां सवाइ जेको आहे सो असां बुख़ार बि थी वेंदो आहे। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे, ईअं न आहे। गिदामिड़ी जो जेको शरबत आहे उनजी तासीर ॾाढी थधी आहे ऐं उन में काफ़ी माण्हू त ईअं कंदा आहिनि, गिदामिड़ी खे पुसाए उन जूं ॻकड़ियूं ॿाहिरि कढी छॾींदा आहिनि, पोइ चङी तरह महिटे ऐं उन खां पोइ छाणे पाणी हुनजो, उन में घणो करे त ॻुड़ बि मिलाइबो आहे या ॻुड़ न आहे त तव्हां खंडु बि मिलाए ऐं उन में बर्फ़ चङी तरह विझी ऐं घणो सफ़ा घाटो बि न हुजे, घणो चिढो बि न हुजे, दरमियानो हुजे, उहो तव्हां पीओ त ॾाढो सुठो लॻंदो। सो भई अॼु मां वई हुअसि उते ऐं रिकॉर्डिंग में, त उते इतफ़ाक़ सां मूंखे इहो शरबत मिलियो, ॾाढो मज़ो आयो। मुंहिंजो इहो तरीक़ो तव्हांखे बि ॿुधायां त ख़मख़ाई में जो असीं कोल्ड ड्रिंक पीऊं था, हेॾां होॾां जूं शयूं खायूं था, बहितर आहे त घर में छो न इहे। ऐं जॾहिं आउं पंहिंजे घर में थकी टुटी छो जो ॾाढी गर्मी हुई आयसि त थोरो मूड बि ख़राबु हुयो, पर घर अची मूड सफ़ा सही थी वियो, ख़ुशि थी वियसि हली। ख़बर अथव छो? अॼु मुंहिंजे टेलर मूंखे कपिड़ा मोकिलिया आहिनि, जेके बि मूं सिलाई लाइ ॾिना हुआ न, काफ़ी कपिड़ा मूंखे मोकिलिया अथसि ऐं उन्हनि खे ॾिसां पई, पर पोइ पहुची त मूंखे तव्हां यादि अची वियो। मां त ॾिसां पई, घटि में घटि तव्हांखे बि त ॾेखारियां न, छो जो तव्हांजी इहा हूंदी आहे त नसरीन ॾाढा सुठा कपिड़ा पाईंदी आहे, मां ख़ुशि थींदी आहियां ऐं कलर ॾाढा सुठा चॉइस कंदी आहे ऐं ख़ासि तौर ते डिज़ाइनिंग। त अॼु ॾिसूं था त मुंहिंजे टेलर मूं बि न ॾिठा आहिनि, तव्हांजे अॻियां मां ॾिसंदसि त टेलर कीअं ठाहिया आहिनि, कहिड़ा डिज़ाइन ठाहिया अथसि। ऐं कलर जे लाइ मां इहो चवंदुसि त कलर हमेशह मां केॾीमहिल डार्क, केॾीमहिल सफ़ा लाइट पसंदि न कंदी आहियां, छो जो ड्रामनि में ऐं प्रोग्रामनि में पाइणा हूंदा आहिनि त उन में डार्क कलर ई यूज़ थींदा आहे ऐं उनजो कलर हिकिड़ो पंहिंजो उभरी ईंदो आहे। तंहिंजे करे पर जेकॾहिं लाइट बि वठंदी आहे त उन ते बि ॾिसंदी आहे त किथे न किथे टुॿको जेको हुजे सो उहो डार्क जो ज़रूरु हुजे। जीअं हीअ थी मां ॾेखारियां त हीअ आहे त कलर बिल्कुलु लाइट कलर आहे, ॾिसो, पर हिन जे मथां जेका ऑरेंज, ब्लू ऐं इहे कलर लॻल अथसि ॾाढा सुहिणा ऐं माशाल्लाह सुठो ठाहियो आहे दर्ज़ी। पहिरीं त ॿाहूं, मूंखे ॿाहुनि जो शौक़ु हूंदो आहे त ॿाहूं डिज़ाइन वारियूं हुजनि ऐं हीअ ॾिसो, हीअ ॿाहूं ऐं हिते जेको आहे सो हिन गोल्डन कलर में जेके समोसा पटी चवंदा आहिनि, उहा पटी लॻाई अथसि ऐं मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु ऐं गर्मियुनि जे हिसाब सां घणो जेको शोश आहे उहो बि सुठो न लॻंदो आहे, छो जो असीं पाण चाहींदा आहियूं त हल्का हल्का कपिड़ा हुजनि। त हीअ ऐं गलो ॾिसूंसि कीअं ठाहियो अथसि, गले में बि डिज़ाइन कयो अथसि ऐं सुठो पियो लॻे। हा, तव्हां बि ठहिराइजो, पाईंदो न मज़ो ईंदो, सुठा लॻंदा, छो जो इहे ई लाइट सुठा लॻंदा आहिनि। ऐं बाक़ी हा, ट्राउज़र मूं चयोमांसि ॾिसां, ट्राउज़र ते को डिज़ाइन ठाहियो अथसि। हा भई, ट्राउज़र ते बि हीअ ॾिसो, ज़बरदस्त, मूंखे त वणियो आहे, तव्हांखे बि अला करे वणे। ऐं ट्राउज़र ते हीअ ॾिसो, हीअ पटियूं लॻायूं अथसि ऐं हेठां वरी सिलाई कई अथसि ब्लैक कलर जी, त माशाल्लाह सुठो पियो लॻे। हा, पाइण खां पोइ ख़बर पवंदी। ऐं हीअ पूरो सूट आहे, हीअ रओ बि अहिड़ो प्रिंट ते अथसि। इंशाल्लाह जॾहिं पाईंदसि त पोइ तव्हांखे ॾेखारींदसि। हा, हिकिड़ो ॿियो बि सूट आहे, हीअ ॾिसो, हिन जो बि कलर प्यारो आहे, छो जो अहिड़ो कलर मूं वटि अॻु में न हुयो, तंहिंजे करे हीअ कलर मूं पसंदि कयो हीअ ऐं ठाहियो बि। ॾिसो, हीअ अथसि सिंपल, पर हिते गले ते गले जी पटी ते हिन डिज़ाइन ठाहियो आहे ऐं इन में ही मोती वोती लॻाइण सां अञा वधीक ख़ूबसूरती अची वई। पासनि खां ही बेल लॻाई अथसि। दर्जन जी कहिड़ी ॻाल्हि कजे। अच्छा, हीअ ॾिसो, हिते चाकनि वटि हिते बि हिन पटी लॻाई आहे, त इहा बि वधीक सूंहं में हिकिड़ो इज़ाफ़ो आहे। ऐं कुर्ती वांगुरु ठाही अथसि, जीअं कुर्ती हूंदी आहे न ईअं, छो जो आउं पाईंदी आहियां खुला डुला कपिड़ा, चवंदी आहियां कुर्ती वांगुरु हुजे, मूंखे बिल्कुलु तंग कपिड़ा बिल्कुलु पसंदि न आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजा खुलिया कपिड़ा आहिनि। ऐं हिते हा ॿाहुनि ते तव्हां ॾिठो हूंदो अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी बेल ईंदी आहे, अहिड़ी हीअ बेल ईंदी आहे, पर हिन वरी
कपिड़े सां, छो जो कपिड़े सां वधीक पाइदार थिए थो। मूं ॿुधायोमांसि, मूं चयो हिन ते न कपिड़े जी लॻाइजांइ, छो जो बैल धोइण खां पोइ ऐं किथे न किथे जेकॾहिं अटकी पवे थी त पोइ सॼी ख़राबु थी वञे थी ऐं असांजा पैसा पाणी में वेंदा आहिनि। हिन करे महिनत त आहे, पर हीअ मुंहिंजे ख़्याल में बैल वांगुरु ई लॻे थी ऐं सुहिणी बि लॻे थी। त इहा बि लॻाई अथसि ऐं सिंपल बायूं ऐं हिन जे लॻण सां वधीक ख़ूबसूरती अची वई आहे। बाक़ी रहियो ट्राउज़र, ॾिसूं था त कंहिं डिज़ाइन जो ठाहियो अथसि या न। हा 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 ट्राउज़र बि डिज़ाइन ते ठाहियो अथसि। हीअ ॾिसो, हीअ ट्राउज़र ऐं हिन ते मथां हीअ छा चवंदा आहिनि सीढ़ी बैल, सेंटर बैल या सेंटर बैल लॻाई अथसि ऐं हिते टक्स ॾिना अथसि ऐं वरी सेंटर बैल लॻाई अथसि। त हिकिड़ो कलर जे मथां जेकॾहिं वाइट अची वियो आहे त वधीक नमूदार थी पियो ऐं ख़ूबसूरत लॻे थो। बिल्कुलु हाणे कपिड़ा जेकी बि ठहिराईंदसि न, मां तव्हांखे डिज़ाइन ॾेखारींदसि ऐं तव्हां बि ठाहियो। काफ़ी माण्हुनि जी आदत हूंदी आहे त जेको बि ठाहींदा आहिनि न, ख़ासि तौर ते टेलर खे बि मना करे ईंदा आहिनि त असांजो डिज़ाइन ॿिए कंहिंखे न ॾिजो, न ॿुधाइजो। ऐं हीअ वरी ॾिसो, हा हिन ते सिर्फ़ु वाइट कलर जी पटी लॻाई आहे ऐं इन कलर जा गोल्डन कलर जा टे चार बटण लॻाए छॾिया आहिनि। त माशाल्लाह हीअ बि प्यारो थो लॻे ऐं किथे बि तव्हां वञो अहिड़ा पाए वञो त वधीक सुहिणी ईंदी आहे। ऐं ॿाहुनि ते हीअ जेका बैल मिले थी बाज़ारि मां वठी ऐं उहा लॻाई आहे। इहा बि इन कलर जी गोल्डन कलर जी हिते बि लॻाई आहे ऐं हिते हेठि बि लॻाई आहे। सही। बाक़ी ॾिसूंसि था त हिते जेको आहे ट्राउज़र ते डिज़ाइन ठाहियो आहे। ओ इहो बि मां हाणे पई ॾिसां, ॾिसो भई ऐं ॾिसो जीअं हिन ते लॻाई अथसि न, इहो इन कपिड़े जो ई डिज़ाइन लॻायो अथसि। ईअं थो लॻे जीअं सीढ़ियूं हुजनि, ईअं सीढ़ियूं ठाहियूं अथसि। हीअ ॾिसो सुहिणो थो लॻे न। मुंहिंजे ख़्याल में पाइण खां पोइ ख़बर पवंदी त कीअं थो लॻे, छो जो पाइण खां पोइ हीअ साइड में अची वेंदो ऐं रओ बि प्रिंट ते आहे, ख़ूबसूरत रओ आहे। मूंखे रवा ॾाढा वणंदा आहिनि इन्हनि जा, छो जो अॼुकल्ह रवा एॾा ज़बरदस्त अची विया आहिनि, ईअं लॻंदो असां हिकिड़ी चादर वेठो वेठा आहियूं। तंहिंजे करे वधीक डिज़ाइन जी ज़रूरत ई न हूंदी आहे। तव्हां रओ मथां पाए थो छॾियो त डिज़ाइन उहे ढकिजी थो वञे। बाक़ी ॿाहूं ज़ाहिर थींदियूं आहिनि, तंहिंजे करे ॿाहुनि ते तव्हां भली का बैल लॻारायो या को डिज़ाइन। ऐं ॾिसो हिते हिन ॿाहुनि ते बि हिन डिज़ाइन ठाही आहे, मुंहिंजी नज़र हाणे पई। ॾिसो जेको ट्राउज़र ते ठाही अथसि डिज़ाइन, उहा ई ॿाहुनि ते ठाही अथसि त वधीक सुहिणो पियो लॻे। त बसि इहे ॿाहुनि ते डिज़ाइन हुजे, बाक़ी बसि। ऐं हा कुझु ॿिया बि कपिड़ा आहिनि ऐं मां सोचां थी त उन्हनि जा बि डिज़ाइन तव्हांखे ॾेखारियां, छो जो जेके सिबजी आया आहिनि त तव्हां सां गॾु आउं बि ॾिसी वठंदसि कहिड़ा डिज़ाइन ठाहिया आहिनि। ऐं जेकॾहिं मां अलॻि सां ॾिसंदसि, अलॻि सां पाईंदसि त मूंखे तव्हांजी यादि ज़रूरु ईंदी, छो जो तव्हां हमेशह मूंखे चवंदा आहियो त नसरीन पंहिंजा जेके डिज़ाइन जा कपिड़ा आहिनि त असांखे ज़रूरु ॾेखारींदी कर। तंहिंजे करे हाज़िर आहे हिकिड़ो ॿियो बि सूट आहे। अॼुकल्ह लॉन जा ॾाढी कलेक्शन सुठी अची वई आहे ऐं जेकॾहिं असां आम घर में बि यूज़ करे सघूं था, ॿाहिरि बि वञी पाए सघूं था। त हिन जो तव्हां डिज़ाइन ॾिसो, वाइट कलर जी पटी लॻाए वरी ओड़े कलर जा साइड ते डिज़ाइन। माशाल्लाह टेलरनि वटि ॾाढा डिज़ाइन ऐं अॼुकल्ह ॾाढा डिज़ाइन सुठा सुठा अची विया आहिनि, जेके कपिड़े जी रौनक थी वेंदी आहे। ऐं ॿाहुनि ते जी बिल्कुलु मुंहिंजो ज़ोर ॿाहुनि ते ई हूंदो आहे त भई ॿाहूं मुंहिंजी डिज़ाइन वारी हुजनि, तंहिंजे करे ॿाहुनि ते बि ईअं ई ठाहियो अथसि। ऐं कॾहिं कॾहिं टेलर पंहिंजी मर्ज़ी सां या सम्झाइणो बि पवंदो आहे, पर घणो करे जेको मां सिबराईंदी आहियां त हुन टेलर खे बसि चई छॾींदी आहियां तूं पंहिंजी मर्ज़ी सां ठाह। ऐं कॾहिं कॾहिं को डिज़ाइन जेकॾहिं आउं पाण ॾिसंदी आहियां त पोइ मुंहिंजी धीअरूं मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि त अंकल हीअ डिज़ाइन ठाहियो। ऐं हीअ पंहिंजा तव्हां ॾिसो, हिननि खे वरी हेठां जी पाण जंहिंखे कुंगरियूं चवंदा आहियूं ऐं उहो चवंदा आहियूं कट चवंदा आहियूं, त गुॾियूं जेके गुॾियूं ठाहींदा आहियूं त उन्हनि गुॾियुनि वांगुरु हीअ ठाहियो आहे। ऐं मथां ही 3 प्लेटियूं ॾिनियूं अथसि। हीअ बि सुठो लॻे थो। रओ त ज़बरदस्त अथसि। मूं रई जे करे ही सूट वरितो, छो जो हीअ मूंखे चुनरी जो रओ पियो लॻे ऐं तमामु वॾो आहे, बिल्कुलु चादर वांगुरु ई आहे ऐं चुनरी जो रओ अथसि हिन में। ऐं परे खां मूं जॾहिं रओ ॾिठो, मूं चवंदा इहो सूट मूंखे वठिणो आहे, तंहिं करे हीअ सूट वरितोसीं, जेको मां सवेरे खोले ॾिसां पई। हीअ मुंहिंजे हिन येलो सूट जो रओ आहे। हिन जो प्रिंट कलर ज़बरदस्त न, जॾहिं टीवी में पाईंदसि त ज़बरदस्त हिन जा कलर ईंदा
ऐं हिन खे ॾिसो छो जो हिन में कलर एतिरा हुआ न त इहो मूं पाण चयोमांसि त हिनखे सिर्फ़ु साइड खां बेल लॻा, जेका हीअ बेल अचे थी ऐं गले खां लॻाए बसि, ऐं हेठां कलरफुल बेल लॻाई अथसि। त अहिड़नि कपिड़नि ते मुंहिंजे ख़्याल में ईअं ई कजे। पहिरीं ॻाल्हि हीअ त हीअ जॾहिं पाइण खां पोइ त हिन ते माशाल्लाह एतिरा गुल चिट छातियल आहिनि जो कंहिं शइ जी ज़रूरत न हुई, त इन करे बिल्कुलु लाइट बेल लॻाए ऐं कुर्ते टाइप हिनखे में ठाहिराए। ऐं हिन जो जेको ट्राउज़र आहे इन जो प्रिंट मूंखे ॾाढो वणियो। इस ट्राउज़र ते न हीअ प्रिंट ठहियलु हुयो त मूं चयोमांसि हिनखे वधीक छेड़छाड़ न कजो, छो जो जीअं प्रिंट आहे उमें ई रहणु ॾियोसि त हीअ वधीक सुहिणो ईंदो। बाक़ी हाणे पाईंदसि पोइ ॿुधाइजो त कीअं थो लॻे। ऐं हीअ सूट मूंखे हिन जो गलो वणियो हो, चौधारी गुल हुयसि ऐं मूंखे कपिड़ो बि सुठो लॻो। पर हिन जो तव्हां डिज़ाइन ॾिसो, हीअ ॾियारी वांगुरु पटियूं चारों तरफ़ हिन खे पटियूं लॻल आहिनि ऐं बैक साइड खां बि ईअं ई अथसि। ऐं अॻियां वरी जीअं ॾोरी ॿधबी आहे, मिंट मां तव्हांखे ॾेखारियां थी। हीअ ॾोरी इहा मथे जेका हिन जी पटी आई उनखे हीअ ॾोरी बि लॻाए छॾीसीं त ॾोरी जो डिज़ाइन थी वियो। ऐं हेठां वरी हिन जे बेल लॻी आहे ऐं हेठि माशाल्लाह तव्हां ॾिसो पिया त हीअ गुल ई गुल आहिनि। ऐं कोटी टाइप जी कोटी हूंदी आहे, हीअ चाकनि खां हीअ हितां खां वठी हीअ बेल लॻाई आहे, पर हेठि कपिड़ो लॻाए उनजे मथां ई बेल लॻाई आहे। त इहो बि हिकिड़ो डिज़ाइन में शामिलु थी वियो ऐं पाइण खां पोइ वधीक सुहिणो। ऐं ॿाहूं जेके आहिनि सिफरल वारियूं, हीअ ॾिसो हीअ ॿाहूं आहिनि ऐं इन में विच में हीअ बेल लॻाई आहे ऐं साइडुनि खां बि बेल लॻाई आहे। त इहे गुल वारियूं ॿाहूं थी वियूं। रओ बि ज़बरदस्त अहिड़े क़िस्म जो अथसि। ऐं ट्राउज़र खे ॾिसूंसि था त को डिज़ाइन शिज़ाइन अथसि या न, या प्लेन आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन जो प्लेन ठाहियो आहे, बिल्कुलु प्लेन ट्राउज़र आहे, छो जो हिन जे मथे तमामु घणो कमु आहे, मथां घणा सुठा गुल अथसि त इन करे ट्राउज़र ते कंहिंजी नज़र ई न पवंदी, जेको तेको ॾिसंदो चवंदो वाह गुल ई गुल। ऐं माशाल्लाह हीअ ज़री जा लॻल आहिनि, गुल ॿूटा त वधीक सुहिणा जी। ऐं हीअ ॾिसो अॼुकल्ह मां कपिड़ा अहिड़ा सुठा था अचनि जंहिंमें गला अॻे में ई ठहियल आहिनि। त हाणे उन्हनि गलनि ठहियलनि खे माण्हू छा करे, बसि दफ़ा सम्झ में न ईंदो आहे। या तव्हां कोट कॉलर ठाहियो या कॉलर ठाहियो या त का बेल लॻाए छॾियो, त बसि पोइ हीअं न बि लॻायो त बि सुहिणा था लॻनि। त हिन खे मूं शेरवानी कॉलर साइड ॾिनोसीं ऐं विच में ही बेलियूं लॻाए, ही पटी लॻाए ऐं इन में मोती लॻाए छॾिया, वाइट कलर जा मोती। ऐं जेका पटी बची साइडुनि खां त उहो हुन जो ही साइड ही लॻाए था ऐं हिन में साइडुनि खां वरी ही बेल लॻाए छॾीसीं त वधीक सुहिणी पई लॻे। हेठि जेको बॉर्डर आहे, हेठि बॉर्डर में बि ईअं ई कयो आहे, बॉर्डर लॻाए, छो जो ही साइड खां कपिड़े में साइड खां पटी ॾींदा आहिनि जेका कटे तव्हां डिज़ाइन ठाहियो, त उन मां ही हेठि बॉर्डर में लॻायो आहे ऐं मथां ही बेल लॻाई छॾी आहे। ॿाहूं हिन जूं थोरी स्टाइलिश ठाहियूं, कफ़न वारियूं ॿाहियूं बि चई सघिजे थो हिनखे कफ़न वारियूं, पर ही कफ़ वारी ॿाहियूं न आहिनि, बिल्कुलु हल्का चुण अथसि हिन में। हीअं ॾिसो ही हल्का लाइट चुण अथसि। ऐं जिथे तव्हां साइड में जेकॾहिं चाहियो त खोले बटण बि लॻाए सघो था, पर मूं बटण न लॻाया आहिनि, बसि मुंहिंजो हीअं ई मूंखे सही थी वेंदियूं, त उहे ॿाहूं बि ठाहे ॾिनियूं अथसि। ऐं हिन जो ट्राउज़र शायदि न सिंपल ट्राउज़र सिंपल आहे, जीअं मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो त जेके गुलनि वारा कपिड़ा हूंदा आहिनि जेके हैवी हूंदा आहिनि, छो जो हेठि तमामु घणी हिन जी हैवीनेस हुई त नज़र न अचे हा, त इन करे डिज़ाइन न ठहियो, ट्राउज़र बिल्कुलु सिंपल। अच्छा, इन में असांखे इहो फ़ाइदो बि आहे, जेके असां बिल्कुलु सादा ट्राउज़र ठहिरायूं था न, त उन में जेकॾहिं ॿी का शर्ट तव्हां वठो था, उन में जेकॾहिं कोई न कोई कलर मिक्स थी थो वञे त तव्हांखे इहे ट्राउज़र हुन में कमु अची सघनि था, जेके तव्हां शर्टूं था ठहिरायो। मां अक्सर करे उहे शर्टियूं बि वठंदी आहियां जंहिंमें ब्लैक, ब्राउन या येलो कलर हुजे, छो जो उहे ट्राउज़र असां वटि आम जाम हूंदा आहिनि, पोइ उहे उन्हनि ते कमु अची वेंदा आहिनि, त इहा बि हिकिड़े क़िस्म जी बचति आहे। ऐं हीअ वरी ॾिसो हिन जो गलो माशाल्लाह इलाही प्यारो आहे। ॾिसो ईअं थो लॻे त कंहिं टुक सां भर्त भरियो आहे,
जॾहिं मूं हिन खे वरितो पिए त मूंखे परे खां ईअं महसूसु थियो त शायदि हीअ टुक जो ठहियलु आहे, पर जॾहिं वेझड़ाई में ॾिठमि त मूं चयो न हीअ भर्त बि न आहे, मशीन जो भर्त बि न आहे, हीअ प्रिंट आहे ऐं ॾाढो सुठो प्रिंट। मुंहिंजो इहो त मां ज़रूरु वठंदसि ऐं जो कलर बि मूंखे सुठो लॻो, जेको टीवी में सुठो कलर ईंदो आहे। त इन खे बि हीअ बसि मोती लॻाया आहिनि ऐं गले गोल गलो आहे, मोती लॻाया आहिनि। साइडुनि खां हिन जेका आहे न सही पटी लॻाई आहे, हीअ ॾिसो न हीअ पटी लॻल अथसि गुलनि ते, इहा पटी लॻाए ऐं ॾाढी महिनत सां ई ठाहियो आहे। परे खां एतिरी ख़बर नथी पवे, वरी वॾी महिनत सां ठहियलु आहे। उन खां पोइ उन पटियुनि ते बि हिकु हिकु मोती लॻाए छॾियो आहे, त वधीक सुहिणो अची वियो। ॿाहूं वेई कट वारियूं, अॼुकल्ह इहे ॾाढियूं ॿाहूं हलनि थियूं ऐं कट वारियूं जॾहिं माण्हू पाए थो त इहे कट जेके आहिनि से हथनि ते अची लॻनि था, त वधीक सुहिणा था लॻनि। त इहे कट वारियूं ॿाहूं आहिनि ऐं दामन, हा दामन जो तमामु सुहिणो पियो लॻे। दामन खे बि ॾिसो कट लॻल अथसि, त वधीक प्यारो। हाणे दामन खां पोइ ट्राउज़र हिन जो थोरो मिड़ई डिज़ाइन वारो आहे। हीअ ॾिसो प्लेटूं ऐं हिन जे विच में बिल्कुलु हीअ हिन ई कलर जी इहा बेल लॻाई अथनि, जेका बेल ई वरी नफ़ासत सां तरीक़े सां लॻाई अथसि, सॼी हिकु जहिड़ी थी लॻे ऐं प्लेटियूं बि सुठियूं। ऐं इहा ई त आहे, माना माण्हू इहे शयूं चेक कंदो आहे त जेके असांजा टेलर आहिनि उहा हेठि मथे त कुझु नथा कनि, सिलाई त हेॾां होॾां नथी थिए, त इहा ज़रूरु ॾिसणु खपे। छो जो असां कपिड़ो महांगो वठूं था, अॼुकल्ह ब्रांडेड कपिड़ा वठूं था, महांगा था वठूं, त घटि में घटि सिलाई त सुठी हुजे न। तंहिंजे करे असां सिलाई जेका आहे गौर सां ॾिसंदा आहियूं। अॼु मूंखे मौक़ो बि मिली वियो आहे जो तव्हां सां गॾु मां पंहिंजी इहे कपिड़नि जी सिलाई पई ॾिसां। जी हाणे तव्हां इहे मुंहिंजा कपिड़ा बि ॾिठा ऐं इनशाला ॿिया बि कपिड़ा ईंदा आहिनि, ज़रूरु तव्हांखे ॾेखारींदसि ऐं बिल्कुलु तव्हां खां मां न लिकाईंदसि त मूं इहे कपिड़ा डिज़ाइन अहिड़ो आहे मुंहिंजो त मां ॿिए कंहिंखे छो ॿुधायां। मूंखे ख़ुशी थींदी आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी कपिड़नि जी डिज़ाइन पाण ठहिराए पाईंदो ऐं कॾहिं मूंखे तव्हां नज़र अची वियो ऐं तव्हां इहो चवंदो त दी इहे तव्हां डिज़ाइन ॾेखारी हुई ऐं उहा असां ठाहिराई आहे, त मूंखे वधीक ख़ुशी थींदी। छो जो उहे बि अलाह पाक जो हुकुम आहे त जेका शइ तव्हांखे पसंदि अचे थी त उन खां अॻु में ॿिए कंहिं लाइ पसंदि कयो, त सुठी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजी त इहा आदत आहे, जेकॾहिं मूंखे का शइ पसंदि ईंदी आहे, केरु मूंखे चवंदो आहे कि हीअ शइ ॾाढी सुठी आहे, त कोशिशि कंदी आहे त या उहा शइ अहिड़ी उनखे वठी ॾियां या त मां इहा ॾियां। त मूं वटि इहे डिज़ाइन आहिनि ऐं मुंहिंजी इहा ख़ुशी आहे, कोशिशि आहे त मां पंहिंजे कपिड़नि जा जेके बि डिज़ाइन आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां। पोइ तव्हांखे वणनि था नथा वणनि तव्हांजी दिलि जी मर्ज़ी आहे, पर मुंहिंजी त ख़ुशी थी न, छो जो तव्हां मुंहिंजे कपिड़नि खे पसंदि था कयो त मुंहिंजी ख़ुशी आहे त मां तव्हांखे ॾेखारियां। अलाह कंदो इनशाला ॿिया बि वठंदासीं ऐं खोड़ सारा कपिड़ा, पोइ तव्हांखे मां हर डिज़ाइन ॾेखारींदसि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। ख़ुशि रहो, आबाद रहो, पर मूंखे ज़रूरु इहो ॿुधाइजो त कीअं लॻो, कपिड़ा पसंदि आया, पकी ॻाल्हि सची, तंहिंजे करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं मूंखे तव्हांजे ॻाल्हाइण जो, तव्हांजे फीडबैक जो ॾाढो इंतज़ारु रहंदो ऐं मां वेठी आहियां, ॾिसूं तव्हां छा था चओ। हा वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि त रहिजी वई जेका तव्हां सां करणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई मुंहिंजा कपिड़ा पसंदि आया आहिनि त पोइ तव्हां बि ॿियनि खे ज़रूरु शेयर कयो, ॿियनि खे ज़रूरु ॾेखारियो। छो जो चवंदा आहिनि त हिकिड़ी शइ पसंदि त हुनखे सभिनी खे ॾेखारियो, जंहिंखे वणे पंहिंजी ठहिराए। ऐं मां तव्हांखे इहो चवंदुसि त तव्हांजा मूं ते लख थोरा छा पर किरोड़ थोरा थींदा, तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब कयो। मूंखे इंतज़ारु हूंदो, मूंखे ख़ुशी थींदी, छो जो तव्हां त मुंहिंजा पंहिंजा आहियो। इहा हुजत बि पंहिंजनि सां ई हूंदी आहे, तंहिंजे करे मां थी तव्हांखे चवां त वरी बि चवंदसि लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। कंदव न? प्रॉमिस, वाइदो? महिरबानी। ऐं हाणे वरी कंहिं ॿी विच में मिलंदासीं, ज़रूरु मिलंदासीं। तेसि ताईं मूंखे इजाज़त। अलाह।